सईद कादरी साहब बि असां सां गॾु आहिनि। जी सईद कादरी साहब, कीअं था ॾिसो अक्सर ईद जेका आहे उहा या त ऑफिस में गुज़रंदी आहे छाकाणि त ज़िमेवारी अहिड़ी आहे, जी त तव्हांजी ईद कीअं थी गुज़रे पई? ईद माना जीअं जानी भाउ ॻाल्हि कई त बचपन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, पर हींअर जीअं एज जे हिसाब सां असां मेच्योर थियूं था, वॾा थियूं था, ज़िमेदारियूं थियनि थियूं, त ईद जो जेको इंजॉयमेंट जो परसेंटेज आहे उहो थोरो घटिजंदो थो वञे। मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, ईदूं ईंदियूं असांजी माना ख़ुशी जी लेवल हिकिड़ी अलॻि हूंदी, पर ॾिसंदासीं जॾहिं असांजो वालिद साहब या वॾा ॿाहिरि उहे ईद जे ॾींहुं निमाज़ वग़ैरह पढ़ी करे ऐं हू सुम्ही पवंदा, रेस्ट कंदा। असां चवंदा यार ही ईद जो ॾींहुं असांजे मतिलबु विजन त इहो आहे न, ईद माना ख़ुशी, घुमण फिरण, शइ वठण, माना जीअं ॿार हूंदा आहिनि। सही ॻाल्हि। सो उहो हाणे इहो फील कयूं पिया आहिस्ते आहिस्ते जीअं एज वधे थी न, ज़िमेवारियूं अचनि पयूं त। ईद जो जेको उहो मज़ो आहे जेको बचपन में हुयो उहो थोरो घटिजंदो वञे थो। सिंध वाइज़ जे माहौल खे कादरी साहब तव्हां कीअं था ॾिसो? माहौल तमामु बहितरीनु आहे सिंध वाइज़ जो, ऐं हिते सभु माण्हू जेके आहिनि न उहे क्रीम माण्हू, तॾहिं ई मतिलबु सिंध वाइज़ खे माण्हुनि इलाही पसंदि कयो आहे। मुंहिंजो जेको तजुर्बो आहे तक़रीबन 6 खां 7 साल हिन फील्ड में आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स में बि रहियो आहियां, पर शुरूआति में ई एतिरो रेस्पॉन्स अचणु इहा वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु हिकिड़े महीने में ई फेसबुक ते असांजा 50,000 खां मथे फॉलोवर थी विया आहिनि ऐं 2 करोड़ 20 मिलियन व्यूज़ हिकिड़े महीने में। इहो वॾो रेस्पॉन्स आहे। हिकिड़ो त चैनल हूंदा आहिनि रनिंग चैनल, ठीकु आहे, उन्हनि जा लखनि में फॉलोवर हूंदा आहिनि ऑलरेडी, उन्हनि जी एतिरी रीच ईंदा, जेको नए सिरी खां ज़ीरो खां स्टार्ट थो करे उन हिसाब सां ही वॾो रेस्पॉन्स आहे हिकिड़े महीने में। जेको शुरूआती उहो सभिनी सॼी पूरी टीम जी महिनत आई आहे, तव्हांजी, आज़ाद भाउ जी ऐं जानी भाउ जी, ऐं हर माण्हू पंहिंजे हिस्से जो कमु करे जेको थो। जी बिल्कुलु। अच्छा कादरी साहब, सोशल मीडिया स्ट्रेटजी खां तव्हां वाक़ुफ़ हूंदो ऐं सिंध वाइज़ जी सोशल मीडिया स्ट्रेटजी कीअं पिया ॾिसो, जेको असांखे सिंध जे माण्हुनि हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मोट ॾिनी आहे, असां उन ते थोरा हिताब आहियूं त मुख़्तसिर वक़्त में तमामु ज़बरदस्त मोट मिली आहे असांखे ऐं हिमत अफ़ज़ाई थी आहे, त असां कोशिशि कयूं पिया त वधि खां वधि प्रोफेशनली सुठे तरीक़े सां माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि उहे हाईलाइट कयूं, आला अहवाननि ताईं पहुचायूं। जी बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां पंहिंजो फरमायो। सिंध वाइज़ जेको आहे उहो सिर्फ़ु मतिलबु जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे इशूज़ खे नथो खणे, सिंध वाइज़ उनखे खणे थी ऐं इन जे करे उनखे ज़बरदस्त मोट बि मिले थी। इहा हिकिड़ी वॾी मतिलबु पॉइंट आहे जेका तव्हां बि ॿुधाई। इहा ई वजह आहे जंहिंजे करे माण्हू पसंदि कनि था ऐं इनशाला इनखे अॻियां बि ईअं ई पसंदि कंदा। सही। अच्छा, पोस्टिंग ऐं शेयरिंग जेका आहे उहा कीअं हूंदी आहे? छा हुनजी का मख़सूस टाइमिंग हूंदी आहे या छाकाणि त हर माण्हू पंहिंजी पंहिंजी तरफ़ां कोशिशि करे पियो त उन्हनि जी बि रहनुमाई थी वेंदी, बिल्कुलु थी वेंदी, नौजवान लाइ थी वेंदी, नौजवान आहिनि, काफ़ी अची था वञनि यूट्यूबर आहिनि, मुख़्तलिफ़ तौर ते माण्हू कमु कनि पिया। तव्हांजी ॻाल्हि कढिया थो त हीअ जीअं हाणे असांजा त हिकु डिजिटल प्लेटफॉर्म आहे पूरो आहे, ही अॼुकल्ह जा नौजवान छा था कनि त अॻे कुझु हूंदा जेके टाइम ज़ाया कंदा, मोबाइल लॻाए पवंदा, पोइ क्लिप अचे थो न, क्लिप रखनि था ऐं अहिड़ियूं काफ़ी वायरल थियूं। ताज़ो तव्हां खैरपुर वारो जेको पंहिंजो थियो वायरल अज़हर मेमण वारो, उहा बि त हिकिड़ी क्लिप हुई न, त क्लिप लॻी, उन्हनि जे लाइ वाकई पंहिंजो कादरी साहब ॾसे त उन्हनि खे अञा बहितरीन तरीक़े सां कीअं। अच्छा, अगरि को इशू थिए थो न त उनजी को बि टाइमिंग न आहे, ज़ाहिर आहे उहो मतिलबु केॾी महिल बि तव्हां रखंदो, माण्हू उनखे जेतिरो ॾिसंदा ओतिरो वायरल थींदो। बाक़ी कुझु शयूं जीअं कॉमेडी थी वई या ॿिया के प्रोग्राम थी विया त उनजी टाइमिंग जेका आहे उहो उन ते इम्पेक्ट पए थो टाइमिंग जो। तव्हां त जहिड़े टाइम माण्हू फ्री हुजनि, राति जो टाइम बहितर आहे, 7, 8, 9 इहो टाइम बहितर आहे अपलोडिंग जो। जंहिं टाइम ते माण्हू फ्री हुजनि, मोबाइल यूज़ कनि, आहे त असांखे मोबाइल खे टारगेट करणो, प्राइम टाइम हूंदो आहे, प्राइम टाइम इन में बि ही सोशल मीडिया में बि जी, इन में बि मतिलबु जे उहो टाइम मतिलबु असां उहो कंदा आहियूं टारगेट, त जहिड़े टाइम माण्हू फ्री हुजनि ऐं मोबाइल यूज़ कनि, उहो तक़रीबन माण्हू राति जो घणो यूज़ कंदा आहिनि पंहिंजो मोबाइल।